अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबियल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह नवैतो सुन्नतल एतिकाफ़। हज़रत सैयदना हफ़स रूमी रहमतुल्लाह ताला अलैह तमामु वॾा सरदार हुया। उन्हनि जी वफ़ात खां बाद कंहिं ख़्वाब में ॾिसी करे पुछो मा फ़अलल्लाहु बिक, यानी अल्लाह ताला अव्हां सां कहिड़ो मामिलो फ़रमायो। उन्हनि जवाबु ॾिनो अल्लाह पाक मूं ते रहम फ़रमायो, मुंहिंजी मग़फ़िरत फ़रमाए छॾी ऐं मूंखे जन्नत में दाख़िल फ़रमायो। पुछो वियो कहिड़े अमल जे सबबु? जवाबु ॾिनई जॾहिं मां बारगाह इलाही में हाज़िर थियुसि त अल्लाह पाक फ़रिश्तनि खे मुंहिंजे गुनाहनि ऐं मुंहिंजे पढ़ियल दुरूद पाक जो हिसाब लॻाइण जो हुकुम ॾिनो। जॾहिं हिसाब लॻायो वियो मुंहिंजा दुरूद मुंहिंजे गुनाहनि खां वधीक निकिता त अल्लाह पाक इरशाद फ़रमायो ऐं मुंहिंजा फ़रिश्तो हिन जो मर्तबो तव्हांजे लाइ वाज़िह थी वियो, तंहिं करे हिन खां वधीक हिसाब न वठो ऐं हिन खे जन्नत में वठी वञो। दुरूद उन पे भेजो, सलाम उन पे भेजो, यही मोमिनों से खुदा चाहता है। अगर कोई अपना भला चाहता है उसे चाहे जिसको खुदा चाहता है। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम। हिकु यहूदियुनि ते आशिक़ थी पियो। उन ते इश्क़ मजाज़ी जो अहिड़ो त भूत सवार थियो जो हू मजनू वांगुरु थी वियो। एसि ताईं जो उनखे खाइण पीअण जो बि होश न रहंदो हो। पंहिंजी उन परेशानी जे हल जे लाइ ही उन वक़्त जे वलीउल्लाह हज़रत अता रहमतुल्लाह ताला अलैह जी बारगाह ख़िदमत में हाज़िर थियो ऐं पंहिंजो समूरो हाल अर्ज़ु कयईं। हज़रत अता रहमतुल्लाह ताला अलैह उनखे हिकु काग़ज़ ते बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लिखी करे ॾिनी ऐं फ़रमायाऊं हिन खे ॻीही छॾ। जॾहिं उन यहूदीअ काग़ज़ ते लिखियल बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम खे ॻीही छॾियो, ॻीहंदे ई उन जे दिलि में इनक़िलाब अची वियो। उन अर्ज़ु कयो ए अता रहमतुल्लाह ताला अलैह, मूं ईमान जी मिठाण खे माणे वरितो ऐं मुंहिंजे दिलि में नूर ज़ाहिर थी चुको। मां उन औरत जे इश्क़ खे विसारे चुको आहियां। मूंखे इस्लाम बाबति आगाही यानी इंफॉर्मेशन ॾियो। हज़रत अता रहमतुल्लाह ताला अलैह उनखे इस्लाम जे बारे में ॿुधायो त उहो यहूदी बिस्मिल्लाह जी बरकत सां मुसलमान थी वियो। होॾां जॾहिं उन यहूदियुनि ॿुधो त उनजो नाकाम इश्क़ उनजो नाकाम आशिक़ इस्लाम क़बूल करे चुको आहे त उहा बि हज़रत अता रहमतुल्लाह ताला अलैह जी बारगाह आली में हाज़िर थी। अर्ज़ु कयईं ए इमामुल मुस्लिमीन, मां ई उहा औरत आहियां जंहिंजे इश्क़ में उहो इस्लाम क़बूल करण वारो अॻूणो यहूदी मुब्तला हो। मूं ख़्वाब में ॾिठो को चवण वारो मूंखे चई रहियो हो जेकॾहिं तूं जन्नत में पंहिंजो ठिकाणो ॾिसणु चाहीं थी त हज़रत अता रहमतुल्लाह ताला अलैह जी ख़िदमत में हाज़िर थी वञ, हू तोखे तुंहिंजो ठिकाणो ॾेखारे छॾींदो। मां हाज़िर आहियां, ॿुधायो जन्नत किथे आहे? हज़रत अता रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमायो जेकॾहिं जन्नत जो इरादो आहे त तोखे पहिरियां उन जो दरवाज़ो खोलणो पवंदो, उन खां बाद तूं जन्नत में वञी सघीं थी। यहूदियुनि चयो जन्नत जो दरवाज़ो कीअं खोलियां? फ़रमायाऊं बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़। उन बिस्मिल्लाह शरीफ़ पढ़ी, पोइ पढ़ंदे ई उन जे दिलि में इनक़िलाब अची वियो। चवणु लॻी ए अता, मूं पंहिंजे दिलि में नूर माणे वरितो, मूंखे इस्लाम खां आगाह फ़रमायो। पाण रहमतुल्लाह ताला अलैह उन ते इस्लाम पेश कयो त बिस्मिल्लाह शरीफ़ जी बरकत सां उहा बि मुसलमान थी वई। उन राति जॾहिं उहा नओ मुस्लिम ख़ातून सुती त ख़्वाब में जन्नत में दाख़िल थी। उते हिकु ख़ूबसूरत महल ब्यूटीफुल पैलेस ऐं गुंबज़ ॾिठाई। हिकु गुंबज़ ते लिखियलु हुयो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह।
औरत ये अल्फाज पढ़िया त कंहिं पुकारे करे चयो, ए पढ़ण वारी, अल्लाह पाक ही सब तोखे अता फरमाए छॾियो आहे। बिस्मिल्लाह की बरकत है, हमने पाई जन्नत है, कितनी अच्छी किस्मत है, ये सब रब ही की रहमत है। प्यारा इस्लामी भाइरो, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम क़ुरान करीम जी हिकु पूरी आयत आहे जेका ॿिनि सूरतुनि जे विच में फ़ासिले जे लाइ लाथी वई आहे ऐं सिपारे 19 सूरह नमल जी आयत जो हिस्सो बि आहे। इरशाद थिए थो, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, ऐं बेशक उहो अल्लाह जे नाले सां आहे जेको निहायत मेहरबान रहम वारो आहे। साहबी रसूल हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, जॾहिं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नाज़िल थी त ककर ओभर ॾे डोड़िया, हवाऊं रुकिजी वियूं, समुंड जोश में अची वियो, चौपाइनि गौर सां ॿुधण जे लाइ पंहिंजा कन लॻाया ऐं शैतान खे आसमान मां पथर हया विया ऐं अल्लाह पाक फरमायो, मूंखे मुंहिंजी इज़त ऐं जलाल जो कसम, जंहिं शइ ते बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पढ़ी वई मां उन में बरकत ॾींदुसि। अल्लाह पाक कुझु अंबिया किराम अलैहिस्सलातु वस्सलाम ते सहीफ़ा ऐं किताब नाज़िल फरमाया जंहिंजी तादाद 104 आहे। उन्हनि मां 60 सहीफ़ा हज़रत शुएब अलैहिस्सलातु वस्सलाम ते, 30 सहीफ़ा हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम ते, 10 सहीफ़ा हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ते तौरात लहण खां अॻु में नाज़िल थिया हुया। अहिड़ी तरह 4 वॾा किताब नाज़िल थिया। पहिरियों तौरात शरीफ़ हज़रत मूसा कलीमुल्लाह अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम ते, ॿियो ज़बूर शरीफ़ हज़रत दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम ते, टियों इंजील शरीफ़ हज़रत ईसा रूहुल्लाह अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम ते, ऐं क़ुरान करीम असांजे प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते। इन्हनि तमामु किताबनि ऐं सहीफ़नि जा मज़ामीन टॉपिक्स क़ुरान करीम में ऐं सॼे क़ुरान करीम जो मज़मून सूरह फ़ातिहा में ऐं सूरह फ़ातिहा जो समूरो मज़मून बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम में ऐं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जो सॼो मज़मून उन जे बा हर्फ़ में मौजूदु आहे। उन जी माना हीअ आहे, बी कान मा कान व बी यकून मा यकून, यानी जेको कुझु बि आहे मूं अल्लाह पाक खां ई आहे ऐं जेको कुझु थींदो मूं अल्लाह पाक तरफ़ां ई थींदो। ये आशिकाने रसूल अल्लाह पाक जे पाक कलाम क़ुरान करीम जी शुरूआत बिस्मिल्लाह सां थींदी आहे। उन में असांजे लाइ हीउ दर्स आहे त असां बि पंहिंजा कम बिस्मिल्लाह सां शुरू कंदा करियूं। हज़रत अल्लामा अहमद सावी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, क़ुरान पाक जी शुरूआत बिस्मिल्लाह सां उन करे कई वई त जीअं अल्लाह पाक जा बाना हिन जी पैरवी कंदे हर चङे कम जी शुरूआत बिस्मिल्लाह सां कनि। हदीस पाक में भी चङे ऐं अहम कम जी शुरूआत बिस्मिल्लाह सां करण जी तरगीब ॾिनी वई आहे। मशहूर मुफ़सिर क़ुरान हकीमुल उम्मत मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैह बिस्मिल्लाह शरीफ़ जी तफ़सीर कंदे लिखनि था, अरब जा काफ़िर पंहिंजे हर कम खे पंहिंजे कूड़नि ख़ुदानि जे नाले सां शुरू कंदा हुआ। तंहिं करे ज़रूरी थियो त मुसलमान पंहिंजे हर कम खे अल्लाह पाक जे नाले सां शुरू कनि त जीअं काफ़िरनि जी मुखालिफ़त ज़ाहिर थिए। हिन मां हीअ बि ख़बर पई त मुसलमान जो हर कम गैर मुस्लिमनि जे ख़िलाफ़ अपोज़िट हुअणु घुरिजे। उन्हनि सां मुहबत ऐं मुशाबियत निहायत ई ख़राब शइ आहे। इमाम फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह ताला अलैह लिखनि था, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जा 19 अखर आहिनि ऐं दोज़ख ते अज़ाब ॾियण वारा फ़रिश्ता बि 19 आहिनि। बसि उमेदु आहे त हिन जे हिकु हिकु अखर जी बरकत सां हिकु हिकु फ़रिश्ते जो अज़ाब दूर थी वञे। वधीक फरमाइनि था, ॾींहुं राति में 24 कलाक आहिनि, जिन मां 5 कलाक 5 नमाज़ुनि गिरे वरिता ऐं 19 कलाकनि जे लाइ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जा 19 हरूफ़ अता फ़रमाया विया। हाणे जेको ख़ुशि नसीब बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जो विर्द कंदो रहे, इंशा अल्लाहुल करीम उन जो हर कलाक इबादत में काउंट शुमार थींदो ऐं हर कलाक जा गुनाह मुआफ़ थींदा। त प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, ग़ीबतुनि ऐं गुनाहनि भरी गुफ़्तगू खां रिश्तो टोड़ियो ऐं अल्लाह पाक जे यादि प्यारे आका सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे नातुनि सां रिश्तो जोड़ियो। ख़ूब दुरूद व सलाम जे लाइ ज़बान जो इस्तेमालु कयो ऐं ख़ूब तिलावत क़ुरान पाक कयो ऐं सवाब जा ढेरा ढेर ख़ज़ाना हासिल करियो। अल्लाह पाक जे प्यारे ऐं आख़िरी नबी रसूल हाशिमी
मुहम्मद अरबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो, जेको भी अहम कम बिस्मिल्लाह सां शुरू नाहे कयो वेंदो उहो अधूरो रहिजी वेंदो आहे। प्यारा इस्लाम भाइरो, गौर फरमायो केतिरी महरूमी आहे जो जेकर चङे ऐं अहम कमनि खां पहिरियां बिस्मिल्लाह शरीफ़ न पढ़ी वञे त कम अधूरा रहिजी वेंदा आहिनि, उन्हनि में बरकत न आहे हूंदी। थी सघे थो त कंहिंजे ज़हन में कंहिंजे माइंड में ख़्यालु अचे त मां त बिस्मिल्लाह न आहियां पढ़ंदो, पोइ बि मुंहिंजा कम त पूरा थींदा आहिनि। जवाबनि अर्ज़ु आहे त कमु बज़ाहिर पूरो थी वञणु ॿी ॻाल्हि आहे ऐं उन में बरकत न हुअणु ॿी ॻाल्हि। मिसाल तौरु कंहिं बिस्मिल्लाह पढ़णु बग़ैर मानी खाधी, ज़ाहिर में खाधो निड़ी खां हेठि त लही वेंदो पर उन में बरकत न थी ऐं खाधो चङी तरह हज़म थी करे बदन जो हिसो न बणियो। त अॼुकल्ह ही मसाइल आम आहिनि, कमु तमामु घणो हलंदो आहे, आमदन यानी इनकम चङी भली थींदी आहे, पोइ बि पूरी न आहे थींदी। खाधो खाईंदा आहियूं पर जिस्म खे लॻंदो आहे, काफ़ी माण्हू शिकायत कंदे नज़र ईंदा आहिनि त ॾींहं ख़राबु हली रहिया आहिनि, सोन खे हथु हणां थो त मिटी थी वेंदो आहे। तालिब इल्मनि खे शिकायत हूंदी आहे त महिनत घणी कंदा आहियूं पर सबक़ु यादि न आहे थींदो वग़ैरह। इन्हनि सभिनी मसइलनि जा ॿिया बि सबब आहिनि। हिकु सबबु बिस्मिल्लाह शरीफ़ सां शुरू न करण बि थी सघे थो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त असांखे हर नेक ऐं अहम कमु बिस्मिल्लाह सां शुरू करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन बिजाहि नबील अमीन सल्लल्लाहु अलैहि